सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जो सदको आ इन दे करे रब करीम फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ओ मुझा प्यारा दोस्तो महबूब करीम जी सब सौदेलात आहे पर सोने हबीब जी इत्तबा वण भी कंदा मुझा प्यारा पत्थर भी कंदा आन बाहे भी कंदी आ हवा भी कंदी आ जबल भी कंदान जानवर भी कंदान अल गर्ज 18,000 जहान जी जेका बि मखलूकात आ मुझे महबूब करीम जे हुक्म ते कुर्बान थियण जे लाइ तैयार आहे हुक्म जे लाइ तैयार मशहूर मारू वाक़ियो आहे बाबू करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग में अचनि पिया हिकिड़ो शिकारी आहे मारी आहे उन हरणी खे शिकार कर घर जे अॻियां ॿधियो बीठो आहे जरे उन हरणी जी निगाह ये रिकॉर्डिंग हाफिज मुश्ताक अहमद पट्टी सेवानी 2021 ताउन ऐसा इमाम दीन उन्नर नाज म्यूजिक सेंटर वारो साहब फरमाइनि था जीअं माण्हू के इंसान खे सॾु कंदो आहे ईअं वॾे आवाज़ सां या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रहमतल लिल आलमीन। हरणी मुझे महबूब के सद कयान आश फरमायो पढ़ा बेज़बानों ने कलमा तुम्हारा के है शजरो हजर में भी चर्चा तुम्हारा। हजरत भिटाई घोट फरमायो तो जोड़े जोड़ जहान दी जद जोड़ियाई खामद खास खलके मोहम्मद मुकाई अना मौला कर अंत महबूबी ये उतियाई पोल खीद नाई बई सरहाऊं सैयद के बिनी जहान जी बादशाही मदीने वाले साईं दे हवाले कयाई। ओ मुझा महबूब 18,000 जहान उन्हनि जी मखलूकात जो सरदार तू आ सरवर तू आ शाफ तू आ ऐ मुझा महबूब करीम सभई तुंहिंजे ताबे सभई तुंहिंजा चवण कंदा मुझा प्यारा उन्हनि मां हिकिड़ी हरणी जी आ शिकारी शिकार करे सुतो पियो आ सॼी रात शिकार जे पोयां हलंदे जागी जागी सुतो आ हरणी ॿधी पई आ मुंहिंजे महबूब खे सॾु कयाई प्यारा आका अचो मुझो महबूब आयो आ दिलरुबा सॾड़ा ॿुधी वेझो थियो आ कुर्बदार नबी आयो आ मिटाई गोर फरमायो गंद जिनी जे गोद में पाबोड़ा पोशाक अज उन्हनि जी ओता कराजार जियायो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरणी वट आयान फरमान ता हरणी छो पी रोए छो पई पुकारे अर्ज करण लगी या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह शिकारी मुखे शिकार करे आयो आ बवल फरमायो अवा हलाल जानवर आयो शिकार न थींदो जरूर कंहिंजे शिकार में ईंदो अवा जे मथा इहो कम लगो पियो आहे लिहाजा इहो को मसलो वॾो त न आहे पोइ आऊं छा कयां अर्ज करण लगी या रसूल अल्लाह वाकई असां हलाल आहियूं हलाल जानवर मुस्लमान कुहंदा भी आहिनि शिकार भी कंदा आहिनि पर मुंहिंजा महबूब मूं तव्हांखे सॾड़ा इन करे कया रहमत वारा नबी मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा मासूम बचड़ा आहिनि जेके गार में रोंदल हूंदा खीर जा प्याकी खीर जा आदि आहिनि ओ मुंहिंजा महबूब खीर जो टाइम थी वियो आहे दाऊं कंदा हूंदा अम्मा अम्मा कंदा हूंदा महबूब हिन मारीअ खां इजाज़त वठी ॾे मां खीर प्यारे बचड़नि खे वापसि मोटी अचां मुंहिंजे महबूब करीम फरमायो ओ हरणी हिन खां इजाज़त वठण जी ज़रूरत न आहे जेकॾहिं तूं वाइदे ते मोटी अचे त मां तोखे खोले छॾियां मोटी वरी अच मुंहिंजी बि लज रखजां मुंहिंजी इज़त रखजां मां रसूलनि जो सरदार तुंहिंजी ज़ंजीर खोले थो छॾियां वञी पंहिंजे बचड़नि खे खीर प्यारे मोटी आ मुंहिंजा दी दोस्तो बुज़ुर्गो हरणी वाइदो थी करे या रसूल अल्लाह मां तव्हांजी इज़त रखंदुसि तव्हांखे हिन जे अॻियां या रसूल अल्लाह शर्मसार कोन बनाईंदुसि मूंखे पंहिंजी ज़मानत ते इजाज़त ॾियो मुंहिंजे महबूब
करीम हरणी खे खोले छॾियो आहे। हरणी सिधी सिधी जबल में आई आहे, बचड़नि वटि पहुती आहे। बचड़ा वीचारा अम्मा अम्मा करे सार करे रहिया आहिनि, यादि करे रहिया आहिनि। जीअं जो गौर में आई आहे, बचड़ा पंहिंजी पंहिंजी ज़ुबान में पुछनि था, अम्मा देर ला थई, केॾां वई हुया, अॼु केॾां कहिड़े जबल में हली वई हुया, असां ॾाढो इंतज़ार कयो, मोटी कोन आई। हरणी चवण लॻी, ओ मुंहिंजा बचड़ो, इहे कचेरियूं बाद में थींदियूं, मुंहिंजे महबूब जी इज़त जो सवाल आहे। जल्दी तव्हां खीर पी वठो, जल्दी तव्हां फारग थी वठो। मां महबूब करीम खे पंहिंजो ज़ामिन भियारे आई आहियां। मदीने जो सरदार ज़ामिन थी बीठो आहे। मथां यहूदी उथी पवे, मथां शिकारी उथी पवे, रसूलनि जे सरदार खे ओ भाला दे, मुंहिंजे महबूब करीम खे मथां मीहणा दे, मुंहिंजे हबीब करीम खे मथां ताना दे। जल्दी कयो, कचेरियूं हयाती हूंदी त पिया कंदासीं। अॼु खीर पी वठो त मां पंहिंजे हबीब जे ताबेदारी में पहुचां, रसूलुल्लाह जे चवण मुताबिक़ वञी पहुचां। बच्चा चवनि था, अम्मा जे महबूब सां वाइदो करे आई आहे, सलाह इहा आहे त असां खीर तां हथ खणूं था, पाण खे बुख मारींदासीं, रसूलनि जे सरदार खे शर्मसार न कजांइ। मता महबूब खे यहूदी मिहणा ॾींदो हुजे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोकल हरणी चवण लॻी, ओ बचड़ो, हयाती ते भरवसो न आहे, देर खण जे लाइ महबूब इजाज़त ॾिनी आहे, तव्हां त खीर पी वठो, वरी मिलनि या नसीब। बच्चा रोंदे रोंदे खीर ॾियनि था, माउ जे अखियुनि मां दारो कतार ॻोड़ा वहनि था पिया। जंहिं वक़्त में जुदाई थी आहे, बचड़नि खे सलाम कंदी, मुंहिंजा प्यारा महबूब करीम जी इत्तबा में हले थी, वरन जानवर हलियो वञे केॾां केॾां मोह करे वञे त केरु चवे हास, पर ख़बर हुई त कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। ओ जानवरो, जेकॾहिं तव्हांखे मुरब करीम सां मोहबत आहे त मुंहिंजे हबीब जी इत्तबा कजो, मुंहिंजे महबूब जो चवण कजो, ताबेदारी कजो। हरणी भॼंदी पई अचे, अञा मुंहिंजा प्यारा पहुती न आहे। अञा हिकिड़े पासे आहे, यहूदी शिकारी उथी पियो आहे। अर्ज़ की, या रसूल अल्लाह, तव्हां हिते? मौल फरमायो, असांखे घुरायो वियो तो हरणी शिकार कई, शिकार करे ॿधी विधी। हरणी असांखे यादि कयो, असांखे मिनत कयई त मूंखे इजाज़त वठी ॾे त मां बच्चनि खे खीर ॾियारे अचां। मूं चयो, हरणी तो ते भरवसो आहे, खोले थो छॾियां, ऐं तुंहिंजे पारां इते किले ते ज़ामिन थी बीठो आहियां। यहूदी ॼाणे त आऊं ॼाणा, तूं वञी बच्चनि खे खीर ॾियारे आ। यहूदी चवण लॻो, हा हा, इहा हाणे हरणी ईंदी, पैसा भरे ॾे, इहा मोटी कान ईंदी, जानवर था तुंहिंजो चवण कनि, हरणियूं तूं तुंहिंजी ताबेदारी कनि, इहो वरी कीअं थो ठहे? मुंहिंजे हबीब फरमायो, तो हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिठो हूंदो, तो हज़रत ईसा अलैहिस्सलाम जा वाक़िया ॿुधा हूंदा। मां इन्हनि सभिनी नबियनि जो इमाम आहियां, मां इन्हनि सभिनी नबियनि जो रसूल आहियां। अॼु जेकॾहिं अव्हां जो नबी मूसा अलैहिस्सलाम बि हुजे हा, उहो बि मां मुहम्मद जे पोयों हले हा, मुंहिंजी ताबेदारी करे हा, मुंहिंजो कलमो पढ़े हा, मुंहिंजे दीन में दाख़िल थिए हा। अञा ॻाल्हियूं कनि था पिया, एतिरे में हरणी वेचारी पघर मां ॿुधी अचे, अखियुनि मां दारो कतार लुड़क वाईंदी अचे। परे खां हकल कयई, यहूदी, मतां मुंहिंजे मुस्तफ़ा खे ॾोरा पा ॾिए, मतां मुंहिंजे मोहम्मद खे मिहणा ॾिए। मां पहुची वई आहियां, मुंहिंजे हबीब करीम खे मिहणू न ॾिजांइ, मुंहिंजे महबूब खे तानू न ॾिजांइ, मां पहुची वई आहियां। हरणी महबूब जे कदमनि ते किरी आहे। यहूदी तो चवे, ला इलाहा इल्लल्लाह, 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 पढ़ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, मुहम्मद
मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यहूदी मुसलमान छुआ कलमो पढ़ी मुसलमान थी चवण लॻो या रसूल अल्लाह हरणी खे मोकल दियो हरणी जे सदके तो मिठे महबूब जी गुलामी मिली आ तो रसूलुल्लाह जो कलमो मिलियो आ लिहाज़ा हरणी खे मुंहिंजे तरफ़ां इजाज़त आ वञी बचड़नि खे खीर प्यारे वञी बचड़नि सां मिले मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो हरणी वेचारी वञे थी पई पहिरीं रोंदी आई मुरकंदी महबूब करीम ॾांहुं मुहार करे पुठ पोइते करे घिसकंदी वञे रहंदी वञे ऐं चवंदी वञे नूह को भी मौज तूफान से किनारा मिल गया हजरते मूसा को लुत्फे नजारा मिल गया अलगर्ज हर एक बेचारे को चारा मिल गया हम गरीबों को मुस्तफा का सहारा मिल गया हम गरीबों को मुस्तफा का सहारा मिल गया